फोरम में यूथ फोरम तरफा हर साल जियां हिन साल बि सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे आजाणे में मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। अचो त वधीक नौजवान यूथ फोरम जे साथियुनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंधी क़ौम हमेशह पंहिंजे दिफ़ा कयो आहे। उहो अरगुनन हुजनि, ईरानी हुजनि, बर्मी हुजनि, जेके बि इन सिंध ते हमला थिया आहिनि, पर सिंधी क़ौम पंहिंजो हमेशह दिफ़ा कयो आहे ऐं मैदान अमल में रही आहे। ऐं सिंध हमेशह पंहिंजा जोधा जवान ॾिना आहिनि जेके इन पंहिंजी धरती जी, पंहिंजी ॿोली जी, पंहिंजे सखाफ़त जी अॼु ताईं पंहिंजी बचा कंदा अचनि था। ऐं सिंध हमेशह शाद आबाद रहंदी। हज़ारनि सालनि जे इन फ़िक्र खे, इन ॿोली खे, इन पैगाम खे दुनिया ताईं पुॼायो आहे। असीं सिंधी क़ौम तालीम याफ़्ता क़ौम आहियूं, शऊरमंद क़ौम आहियूं। असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांखे पंहिंजी ॿोली आहे, असांखे पंहिंजो खितो आहे, असांखे पंहिंजो दरियाउ आहे। पर सिंध जे मथां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके वार कया था वञनि, उहो 27वीं तरमीम हुजे, डैम हुजे, कैनाल हुजनि, असीं हिननि जी मज़ामत बि कंदासीं, मज़ामत बि कंदासीं। सिंध जी इहा सकाफ़त हूंदी आहे। अॻ में ईअं हूंदो त कंहिं ॿारड़ियुनि जे ॻोठनि में मच ॿारे करे ऐं असांजा वॾड़ा ईअं कचहरियूं कंदा ऐं लोक गीत उते लोक फन ज़ाहिर थींदो वेंदो। ऐं हाणे हिन जदीद दौर में उहे शयूं सभु घटिजी चुकियूं आहिनि। असां कंबर यूथ फोरम जी तरफ़ां अहिड़ी कोशिशि कई आहे असां जीअं पंहिंजनि साॻियुनि पुराणनि रीतियुनि रस्मुनि खे खणी अची करे ऐं अॼु जे नसुल खे इहो पैगाम ॾेई सघूं त असां सिंध सां पंहिंजी मोहबत रखूं था ऐं सिंध जो कल्चर असांखे एतिरो ई प्यारो आहे जेतिरी धरती। सिंध धरती उहो सूबो आहे जंहिं हमेशह ॿधी अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। BTV न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन, चांडियो, कंबर।